ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरीअ में इंतज़ामिया जी लापरवाही सबबि शहरी परेशानियूं भोगण ते मजबूर। सफ़ाईअ जा नाक़स इंतज़ाम हुजण ऐं गटरनि जा ढक खुलियल हुजण सबबि सवें ॿारनि जूं हयातियूं दाव ते लॻल। जॾहिं त एडमिनिस्ट्रेटर नूर हसन जोखियो जो चवण हो त हू उन मामले ते न ॻाल्हाईंदो। अवां तक जे MPA सां ॻाल्हायो। चारण पाड़ो, फलाणी पाड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में गटर उबता वही रहिया आहिनि, जंहिं सबबि इबादत गाहुनि ऐं स्कूल वेंदड़ माण्हुनि खे परेशानियूं भोगणियूं पवनि थियूं। शहरनि दाहियो त गटरनि जा ढक खुलियल हुजण सबबि केतिरा ई भेरा ॿार किरी ज़ख़्मी थिया आहिनि। लाॻापियल इंतज़ामिया खे शिकायतूं कयूं था त घटि वधि ॻाल्हाए ख़ामोश कराए छॾनि था। होॾां जॾहिं राब्तो करण ते एडमिनिस्ट्रेटर नूर जोखियो ॿुधायो त हू उन हवाले सां कुझु नथो करे सघे। अवां जे इलाइक़े में गटर छो उथली पिया आहिनि, उन हवाले सां लाॻापियल MPA खां पुछा करियो। रिपोर्ट करण मुश्ताक गबोल, वे न्यूज़ मलीर।